हाँ जी असां प्रीवियस कॉन्सेप्ट पढ़ी आयासीं त जेको ऑब्जर्वर आहे उहो कुछ मुख़्तलिफ़ यानी कि रिज़ल्ट्स ऑब्ज़र्व करे सके थो। जीअं जेकॾहिं पाण भली मोशन में हुजे लेकिन हू पाण खे रेस्ट में सम्झी ॿियनि खे मोशन में थो करे। क्लियर? त इहे सभु शयूं अची रिज़ल्ट कीअं वठिजे कीअं ऑब्ज़र्व कजे त इन जे लाइ ट्रांसफॉर्मेशन आहियूं। यानी कि इहा जेकी इंफॉर्मेशन आहे हिकु फ्रेम ऑफ रेफरेंस खां ॿिए फ्रेम ऑफ रेफरेंस ताईं कीअं ट्रांसफर थिए इन जे लाइ ट्रांसफॉर्मेशन जा ॿ टाइप्स असां पढ़ंदासीं। हिकिड़ो आहे गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन ऐं ॿियो आहे असांजो लोरेंज ट्रांसफॉर्मेशन। इन मुताबिक़ असांखे ख़बर पवंदी त कहिड़ियूं यानी कि असांजी मेजरमेंट्स सही वैलिड ऐं इक्विवेलेंट किथे किथे आहिनि ऑन द बेसिस ऑफ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस as well as non-inertial frame of reference. As we know that inertial frame में असांजो जेको कॉन्सेप्ट हुयो inertial frame जे लाइ उहो छा हुयो? inertial frame जे लाइ असांजो छा कॉन्सेप्ट हुयो? एक्चुअली यानी जंहिं फ्रेम ऑफ रेफरेंस में फोर्स जो इफेक्ट ज़ीरो हुजे यानी एक्सीलरेशन ज़ीरो हुजे यानी वेलोसिटी छा हुजे? कांस्टेंट हुजे या बॉडी छा में हुजे? रेस्ट में हुजे यानी डिस्टेंस ज़ीरो हुजे यानी कि बॉडी छा में हुजे? रेस्ट में हुजे तॾहिं असां इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस वठंदा आहियूं। कॉन्सेप्ट छा है? इनर्शियल फ्रेम में न्यूटन्स जा लॉज वैलिड कंदा आहियूं। कहिड़े हिसाब सां न्यूटन्स जा लॉज वैलिड कंदा आहियूं? जीअं असांजो पहिरियों लॉ आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इन लॉ खे असां वैलिड कराईंदा आहियूं। न्यूटन जो फर्स्ट लॉ छा चवंदो आहे? का बि बॉडी कंहिं बि एक्सटर्नल फोर्स खां सवाइ मूव नथी करे सके यानी उनजी वेलोसिटी चेंज नथी थी सके। का बॉडी टाइम जे मुताबिक़ पंहिंजी हालत खे चेंज करे त असां चवंदासीं या रेस्ट में यानी कि असां चवंदासीं या मोशन में आहे ऐं जेकॾहिं टाइम जे मुताबिक़ उहा बॉडी चेंज नथी करे त उहा रेस्ट में आहे। त हाणे हिते कॉन्सेप्ट आहे त न्यूटन जो फर्स्ट लॉ कीअं वैलिड आहे त ॿाहिरियों फोर्स जेसि ताईं न लॻेसि तेसि ताईं उन बॉडी जी हालत चेंज न थींदी, उहा साॻी हालत में रहंदी। क्लियर? माना जे इनर्शियल फ्रेम उहे फ्रेम हूंदा आहिनि जेसि ताईं कंहिं बॉडी ते ॿाहिरियों फोर्स लॻे त उहा यानी एक्सीलरेट बि थींदी, ठीकु आहे, ऐं वेलोसिटी चेंज बि कंदी। पर जेकॾहिं ॿाहिरियों फोर्स नथो लॻे त उहो इनर्शियल फ्रेम में थो अचे। ॿाहिरियों फोर्स न लॻेसि माना फोर्स न लॻेसि, फोर्स जो इफेक्ट न हुजे ऐं एक्सीलरेशन प्रोड्यूस न थिए यानी या त बॉडी रेस्ट में हुजे या त यूनिफॉर्म मोशन में हुजे, कांस्टेंट वेलोसिटी हुजेसि। ऐं नॉन इनर्शियल कहिड़ा हूंदा आहिनि? नॉन इनर्शियल जंहिंमें वेलोसिटी चेंज थिए, वेलोसिटी चेंज थिए। क्लियर? वेलोसिटी चेंज हुजेसि यानी एक्सीलरेटेड, एक्सीलरेशन इज नॉट इक्वल टू ज़ीरो माना इते फोर्स जो इफेक्ट हूंदो, फोर्स जो इफेक्ट हूंदो माना फोर्स इज नॉट इक्वल टू ज़ीरो। हाणे ॻाल्हि इहा आहे इनर्शियल फ्रेम में असां ॾिठोसीं त ॿाहिरियों फोर्स न लॻे माना एक्सीलरेशन पैदा न थिए यानी बॉडी जेकॾहिं रेस्ट में आहे त उहा रेस्ट में ई हुजे ऐं बॉडी जेकॾहिं मोशन में आहे त उहा मोशन में हुजे। इन जो मक़सदु हिते छा आहे? हिते असां ईअं वठंदासीं जेकॾहिं का बॉडी कंहिं फ्रेम ऑफ रेफरेंस में आहे उनजी पोजीशन टाइम जे मुताबिक़ चेंज नथी थिए त असां चवंदासीं इहा बॉडी रेस्ट में आहे यानी कि इहा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस में आहे। ऐं जॾहिं का बॉडी यूनिफॉर्म मोशन सां अचे थी ऐं टाइम जे मुताबिक़ उनजी जेकी यूनिफॉर्म मोशन में आहे टाइम जे मुताबिक़ भली टाइम गुज़रे बि थो लेकिन टाइम जे मुताबिक़ उनजी जेकी यूनिफॉर्म मोशन में आहे उनजी बि हालत चेंज नथी थिए, साॻी थी अचे जेका रेस्ट वारे सां यानी कि कंपेरेबल सेम रिज़ल्ट थी अचे त चवंदासीं इहो फ्रेम ऑफ रेफरेंस कहिड़ो आहे? इनर्शियल आहे। ओके, नॉन इनर्शियल में छा थींदो? हाणे नॉन इनर्शियल जो एग्जाम्पल ॾिसो। असां था चऊं जिते फोर्स नथो लॻे उहो इनर्शियल में थो अचे। हाणे
ॻाल्हि इहा वा यानी कि फोर्स नथो लॻे जो मतिलबु आहे त माना एक्सीलरेशन न हुजे, जंहिंमें छा न हुजे, एक्सीलरेशन। ऐं जंहिंमें एक्सीलरेशन हुजे त पोइ जंहिंमें एक्सीलरेशन आहे इन जो मतिलबु आहे त इहे नॉन इनर्शियल आहिनि। हाणे हिकिड़ो एग्ज़ाम्पल था वठूं, यानी कि असां कंहिं वेन में, कंहिं कार में, कंहिं बस में वेठा आहियूं ऐं उन कार में वेठा आहियूं असां, ओचितो सडनली कार जेकी मूविंग आहे, सडनली कार जेका मूविंग आहे उहा ब्रेक अप्लाई थी करे। हाणे ब्रेक थी अप्लाई करे त असां मूव था कयूं फॉरवर्ड डायरेक्शन में, हिकिड़ो जर्क फील थो थिए। हाणे इहो जेको जर्क फील थो थिए एक्चुअली इहो फोर्स केॾां आयो? छा असां ते कंहिं फोर्स लॻायो? न। छा असां ते गाॾीअ फोर्स लॻायो? न। माना गाॾी असां ॾे आई छा हलण, यानी कि हणण फोर्स, या ड्राइवर आयो? न। भला सीट आई असां ॾे त बाबा हाणे तूं अॻिते वञ? न। माना ॿाहिरियों फोर्स लॻो बि कोन, तॾहिं बि वेलासिटी चेंज थी। पोइ इहो कहिड़ो थियो? इहो नॉन इनर्शियल आहे। इहो छा आहे? नॉन इनर्शियल आहे, बिकॉज़ उन में वेलासिटी त चेंज थी न, माना मोशन त चेंज थियो, यानी बॉडी जी स्टेट त चेंज थी। इन जो मतिलबु इहो आहे त इहो जेको नॉन इनर्शियल आहे, हिते त फोर्स बि कोन थो लॻे, त पोइ हिते न्यूटन जो लॉ वैलिड थिए थो? न। ज़हन में रखो, नॉन इनर्शियल में न्यूटन जो लॉ वैलिड न थींदो आहे। हा, असां रिज़ल्ट सही वठण जे लाइ पोइ कुझु अहिड़ा फोर्सिस हूंदा आहिनि जेके सूडो फोर्सिस हूंदा आहिनि। सूडो, ठीकु आहे, इहे जेके सूडो फोर्सिस हूंदा आहिनि इहे असां इन जे करे उन रिज़ल्ट में एड कंदा आहियूं ताकी असां न्यूटन्स जा लॉ उन में नॉन इनर्शियल में बि वैलिड कराए सघूं। त कुझु अहिड़ियूं कंडीशन्स आहिनि जिथे नॉन इनर्शियल में बि असांजा न्यूटन्स जा लॉज वैलिड कराईंदा आहियूं, यानी कि कंहिंजे मुताबिक़, सूडो फोर्सिस जे मुताबिक़। त इहो असांजो कॉन्सेप्ट आहे अबाउट द इनर्शियल एंड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस। हाणे असां अॻियां गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन जो एक्सप्लेनेशन सां कॉन्सेप्ट डिस्कस कंदासीं त छा कॉन्सेप्ट हूंदो आहे गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन जो। जी बाबा, हाणे ॾिसो ट्रांसफॉर्मेशन जे हवाले सां डेफिनेशन, इट इज़ द ट्रांसफर ऑफ इंफॉर्मेशन between two frames of reference which are relative to each other। माना अहिड़े क़िस्म जी मालूमात ॼाण जॾहिं ॿ फ्रेम ऑफ रेफरेंस हुजनि ऐं ॿई पाण में रिलेटिव हुजनि। माना जेकॾहिं हिकिड़ो मोशन में आहे, हिकिड़ो ऑब्ज़र्वर आहे, वरी जेकॾहिं हिकिड़ो ऑब्ज़र्वर आहे ॿियो मोशन जे मुताबिक़ आहे, भली चाहे उहो रेस्ट में केरु हुजे चाहे मोशन में केरु हुजे, लेकिन ऑब्ज़र्वर पंहिंजो पाण खे रेस्ट में सम्झी ॿियनि शयुनि खे ऑब्ज़र्व कंदो, यानी रिलेटिव हूंदो। त अहिड़े क़िस्म जी जेका मालूमात मिलंदी, मेजरमेंट मिलंदी, यानी किथां खां केतिरो लोकेट आहे, केतिरो परे आहे ऐं केतिरी स्पीड अथसि, ऐं यानी कि खोड़ सारा ॿिया बि असांजी मेजरमेंट में जेके पहलू हूंदा आहिनि, ठीकु आहे, ॿिया फैक्टर्स हूंदा आहिनि। हाणे असांजा ॾिसो गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन असां पढ़ंदासीं। गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन जी डेफिनेशन छा आहे त ॾिसो, द कन्वर्जन ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ ए पार्टिकल आर सिस्टम from one inertial frame of reference to another inertial frame of reference is called Galilean transformation। त गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन छाजे मुताबिक़ आहे, यानी हिकु इनर्शियल फ्रेम खां ॿिए इनर्शियल फ्रेम जे विच में जेकी बि मालूमात आहे, इंफॉर्मेशन आहे, उहा कीअं हासिल कबी, उन जे मुताबिक़ असां वठंदासीं गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन खे। इट इज़ बेस्ड ऑन न्यूटोनियन रिलेटिविटी, मतलब न्यूटन फिजिक्स जे बुनियाद ते, न्यूटोनियन फिजिक्स या न्यूटन मैकेनिक्स जेकी आहे उन जे बुनियाद ते असां यानी कि ही गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन अप्लाई कंदासीं, उन जी मेजरमेंट वठंदासीं। ॿिनि फ्रेम ऑफ रेफरेंस जी जेकी मेजरमेंट असां वठंदासीं उहा कंहिंजे बुनियाद ते, न्यूटोनियन फिजिक्स जे बुनियाद ते। ठीकु आहे, त ही नोट करे वठो। हाणे असां अॻियां इक्वेशन्स खे ऐं फ्रेम ऑफ रेफरेंस जे जेके एक्सिस आहिनि उहे असां ड्रा कंदासीं, समझंदासीं ऐं उन्हनि जे इक्वेशन्स खे बि इंशाल्लाह समझंदासीं विद एग्जांपल। जी बाबा, त हाणे गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन जे मुताबिक़ असां कॉन्सेप्ट क्लियर कंदासीं त गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन असां छाजे लाइ स्टडी कंदा आहियूं। उन जी गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन जो जेको रोल हूंदो आहे उहो ॿिनि इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस जे ज़रिए
किन भी यानी कि ऑब्जेक्ट्स जी असां मेजरमेंट वठंदा आहियूं टाइम जे मुताबिक़ उन जे लोकेशन जी असांखे मेजरमेंट वठणी हूंदी आहे गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन जे मुताबिक़ गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन ऐं ज़हन में रखो गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन इट इज़ ओनली वैलिड फॉर what it is only valid for actually slow velocities जेके असांजी आम लाइफ में वर्ल्ड जेकी आहे उन में मोस्टली आम लाइफ में जेके बॉडीज़ मूव कंदियूं आहिनि इहे छा कंदियूं आहिनि स्लो स्पीड में यानी कि उहे बॉडीज़ सेलेशियल्स बॉडीज़ जे मुताबिक़ यानी हाई स्पीड सां जीअं स्पीड ऑफ लाइट हूंदी आहे असां उन सां कंपेयर न कंदा आहियूं एक्चुअली गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन ओनली फॉर स्लो वेलोसिटीज़ ऑफ बॉडीज़ क्लियर हिन गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन के समझण जे लाइ असांखे कुछ यानी कि एक्सेस समझना पवंदा उन जे मुताबिक़ कुछ टर्म्स समझना पवंदा त हाणे जेकॾहिं गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन पढ़णो आहे त उन जी इक्वेशन जे मदद सां असां यानी उहा रिज़ल्ट वठंदासीं ॿिनि इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस ते ठीकु आहे हाणे असां उन फ्रेम ऑफ रेफरेंस के ड्रा था कयूं ज्योमेट्रिकली हाणे ज्योमेट्रिकली कीअं ड्रा था कयूं यानी ही असांजो एक्स एक्सिस आहे ही असांजो वाई एक्सिस आहे ऐं ही असांजो ज़ेड एक्सिस आहे ज़हन में रखिजो एक्स ऐं वाई ही असांजा वर्टिकल ऐं हॉरिज़ॉन्टल लाइन्स आहिनि ऐं ही जेको ज़ेड हीअं बोर्ड ते ड्रा कयो आहे एक्चुअली इहो या त ॿाहिरि आउटसाइड हूंदो या त इनसाइड हूंदो आहे यानी हिन ॿिन्ही एक्सिस सां परपेंडिकुलर क्लियर हाणे असां इते जेको कॉन्सेप्ट था वठूं त कंहिं बि शइ खे मेजर कंदासीं हाणे ॾिसो ही असांजो जेको फ्रेम ऑफ रेफरेंस आहे कीअं थी ख़बर पए त इहो फ्रेम ऑफ रेफरेंस आहे छो जो असांखे फ्रेम ऑफ रेफरेंस जो कॉन्सेप्ट आहे त लोकेशन असांखे काउंट करणी आहे विथ रेस्पेक्ट टू टाइम जे मुताबिक़ किथे ऐं कॾहिं इहो कॉन्सेप्ट हूंदो आहे हाणे किथे माना इहा लोकेशन आहे फ्रेम ऑफ रेफरेंस माना कहिड़े फ्रेम में आहे कहिड़ी जॻह ते आहे ऐं कंहिंजो रेफरेंस अथसि इहो असांजो फ्रेम ऑफ रेफरेंस हूंदो आहे हाणे इन मुताबिक़ असां हिकिड़ो फ्रेम ऑफ रेफरेंस कंसीडर था कयूं एस यानी जेको रेस्ट में आहे माना रेस्ट वारो फ्रेम ऑफ रेफरेंस आहे माना ही रेस्ट में का माना को बि मिसाल ॻाल्हि हिकिड़ो रेलवे ट्रैक आहे रेलवे प्लेटफॉर्म आहे उते हिकिड़ो माण्हू ॿाहिरि बीठो आहे इहो जेको प्लेटफॉर्म आहे इहो मूव नथो करे हाणे इते जेको माण्हू बीठो आहे ऑब्जर्वर इहो रेस्ट वारे प्लेन में आहे रेस्ट वारे फ्रेम ऑफ रेफरेंस में आहे अहिड़े तरीक़े सां असां सम्झो असां ॿियो हिकिड़ो फ्रेम ऑफ रेफरेंस कंसीडर था कयूं यानी जेको असांजो आहे एक्स प्राइम वाई प्राइम ज़ेड प्राइम यानी असांजो एस प्राइम फ्रेम आहे ऐं इहो छा में आहे यूनिफॉर्म मोशन में यानी हिकिड़ी का ट्रेन असां कंसीडर था कयूं जेका पंहिंजी वेलासिटी चेंज नथी करे यूनिफॉर्म वेलासिटी सां पई थी वञे मूव पई थी करंदी वञे यानी यूनिफॉर्म वेलासिटी सां मूव करे रही आहे असां हिकिड़ी कंसीडर था कयूं रिज़ल्ट एक्यूरेट वठण जे लाइ त इहा असांजो हिकिड़ो ट्रेन आहे ऐं इहो इन में जेके माण्हू हूंदा ऑब्जर्वर हूंदा या जेकी बि हूंदा उहे छा आहिनि उहे मूविंग फ्रेम में आहिनि मूविंग प्लेन में आहिनि लेकिन यूनिफॉर्म आहे हाणे ही रेस्ट वा ही यूनिफॉर्म मोशन आहे ॿई छा कहिड़ा फ्रेम ऑफ रेफरेंस आहिनि असांजा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस आहिनि ज़हन में रखो गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन या रिलेटिविटी में असां इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस जो ई कॉन्सेप्ट घणे खां घणो वठंदा आहियूं क्लियर हाणे असां हिते रेस्ट फ्रेम ऑफ रेफरेंस में हिकिड़ो ऑब्जर्वर कंसीडर था कयूं ठीकु आहे इहो ऑब्जर्व कंदो रेस्ट प्लेन में जीअं प्लेटफॉर्म रेलवे प्लेटफॉर्म जो मूं एग्जाम्पल ॾिनो हेॾां असां हिकिड़ो ऑब्जर्वर था यानी कि कंसीडर कयूं उहो ऑब्जर्व कंदो जेको ट्रेन में वेठल माण्हू हूंदो ठीकु आहे लाइक दिस त ट्रेन हिकिड़ी मूविंग फ्रेम आहे मूविंग प्लेन आहे हाणे असां जेकॾहिं असां कंसीडर कयूं त हिते हिकिड़ो इवेंट थियो आहे इवेंट थियो आहे को न को इवेंट थियो आहे व्हाट डू यू मीन बाय इवेंट
इवेंट छा हूंदो आहे एक्चुअली, यानी के जिथां खां जेको बि ऑब्ज़र्व करे थो उहो छा थो थिए उते, यानी उनजी का लोकेशन छा आहे, जिथां जेको ऑब्ज़र्व कंदो। मिसाल ॻाल्हि, हितां खां वठी हिन ओरिजिन खां वठी ही बि ओरिजिन आहे ओ, ठीकु आहे, ऐं ही बि ओरिजिन आहे ओ प्राइम। हाणे इहो जेको ओरिजिन खां वठी जेको बि ऑब्ज़र्वर यानी ऑब्ज़र्व कंदो हिन इवेंट जे बारे में, इवेंट जो मतिलबु आहे कि जेकॾहिं को पार्टिकल हिते आहे, पार्टिकल पहिरियां हिते हो, हिते हो, हिते आहे। हाणे इहो जेको इवेंट थियो आहे इहो पार्टिकल जी लोकेशन चेंज थी आहे, ठीकु आहे, पोजीशन चेंज थी आहे, इहो हिकिड़ो इवेंट थियो आहे। जेकॾहिं मां हिते बीठो आहियां इहो मुंहिंजो हिकिड़ो इवेंट आहे, वरी मां पंहिंजी लोकेशन चेंज थो कयां, इहो मुंहिंजो इवेंट आहे। माना कंहिं टाइम में का लोकेशन चेंज थिए, दिस इज कॉल्ड व्हाट इवेंट, माना किथे ऐं कॾहिं, इहा असांजो इवेंट कंसीडर कबो आहे। क्लियर? हाणे असां जेको हिते इवेंट कुझु बि थियो आहे, हाणे हितां हिकिड़ो ऑब्ज़र्व थो करे पर्सन, ठीकु आहे, त हिते छा थियो आहे, पोजीशन लोकेशन चेंज थी आहे, धमाको थियो आहे, जेको बि थियो आहे एक्चुअली इहो इवेंट जेको थियो आहे हितां वारो ऑब्ज़र्व थो करे। हाणे जेकॾहिं हितां वारो ऑब्ज़र्व थो करे त ही ओरिजिन खां वठी कंसीडर कंदासीं हिन जी लोकेशन ओ हीअ आहे, लाइक दिस, माना हितां खां वठी हेसि ताईं इहो जेको आहे, माना मां चई सघां थो दिस इज ओरिजिन यानी ऑफ फ्रेम एस फ्रॉम दिस, हितां खां वठी हेसि ताईं जेको बि ही ऑब्ज़र्व कंदो हिन जी लोकेशन छा में, एक्स एक्सिस में, छा में, एक्स एक्सिस में। हाणे हिते असां एक्स एक्सिस में काउंट था कयूं, ही जेके यानी असांजा फ्रेम ऑफ रेफरेंस आहिनि ॿई, ही पाण हिक ॿिए सां हीअं कॉन्साइड आहिनि, को इनसाइड आहिनि, माना हिक ॿिए सां बराबरि आहिनि, हीअं इक्विवेलेंट आहिनि, माना ही पंहिंजो पाण सां मिलियल जुलियल आहिनि हिक ई लाइन में, हिक ई लाइन में। जेकॾहिं ही रेस्ट में आहे ऐं ही मूविंग आहे, का बि ट्रेन आहे, त हीअ ट्रेन में जेको ऑब्ज़र्वर हूंदो उहो हिनखे हिन ई साॻी लाइन में ईंदो। ईअं न त ही माण्हू हिते बीठो आहे हू माण्हू होॾे ॾिसे, ईअं न आहे, साॻी लाइन में ही ऑब्ज़र्वेशन मेजरमेंट थींदी। साॻी लाइन में मेजरमेंट यानी ऑब्ज़र्वेशन, असां ऑब्ज़र्वेशन जे ज़रिए मेजरमेंट कंदासीं साॻी लाइन में, माना एक्स एक्सिस में। ही रेस्ट वारो फ्रेम आहे, इन जे करे एस यानी एक्स वा, ऐं ही असांजो मूविंग फ्रेम आहे, इन जे करे एक्स प्राइम आहे। हाणे हितां खां वठी हेसि ताईं हिन जी लोकेशन असां था कंसीडर कयूं, दिस इज कॉल्ड एक्स, दिस इज कॉल्ड व्हाट, एक्स डिस्टेंस आहे। क्लियर? हाणे असांजो जेकॾहिं को ऑब्जेक्ट, जेकॾहिं को ऑब्ज़र्वर हिन मूविंग फ्रेम मां हिन इवेंट खे ऑब्ज़र्व थो करे, मेजर थो करे, त हिन जी ओरिजिन हिते आहे, हितां खां वठी हेसि ताईं ही असां यानी कि इवेंट ऑब्ज़र्व कंदो, त ही असां चवंदासीं दिस इज कॉल्ड एक्स प्राइम, एक्स प्राइम या एक्स डैश बि चवंदा आहिनि समटाइम। हाणे पॉइंट इहा हुआ, कॉन्सेप्ट इहो आहे त जेकॾहिं पहिरियां जॾहिं ही प्लेटफॉर्म ते जेको माण्हू बीठो हूंदो रेस्ट में हूंदो, हितां ट्रेन जेकॾहिं हेॾां अची रही आहे त हिकिड़ो अहिड़ो यानी कि पॉइंट ईंदी जिथे ॿई कॉन्साइड थींदा, हिक ई पॉइंट ते मिलंदा, माना ॿिन्ही जा ओरिजिन हिक ई पॉइंट ते हूंदा। जॾहिं बि हिकिड़ी अहिड़ी पॉइंट अचे यानी क्रॉसिंग करण दौरान हिननि ॿिन्ही जा ओरिजिन मिलनि, को इनसाइड थियनि, ठीकु आहे, त उन वक़्तु ही जेको हिते टाइम हूंदो टी जेको टाइम टी हूंदो एस फ्रेम जो उहो ज़ीरो हूंदो, ऐं जेको टाइम टी प्राइम हूंदो उहो बि छा हूंदो, ज़ीरो हूंदो। वरी ज़हन में रखो, जॾहिं ही ॿई फ्रेम ऑफ रेफरेंस यानी ही प्लेटफॉर्म ते हिकिड़ो माण्हू बीठो आहे ऐं हेॾां ट्रेन अची रही आहे, हिकिड़ी पॉइंट अहिड़ी ईंदी जिथे ॿिन्ही जा ओरिजिन्स छा हूंदा, मिलंदा, कॉन्साइड थींदा, त पोइ इन टाइम ते जेको टाइम गुज़रंदो ॿिन्ही जे लाइ साॻियो हूंदो। ज़हन में रखो, ॿिन्ही जो टाइम काउंटेबल छा हूंदो, सेम हूंदो, इन करे टाइम हिन जो छा था वठूं, ज़ीरो, हिन जो टाइम छा था वठूं, ज़ीरो। हाणे असां छा था काउंट कयूं, जेकॾहिं ही रेस्ट वारो आहे ऐं ही मूविंग आहे, हाणे अंडरस्टूड आहे हिन जी ओरिजिन जॾहिं ही पाण खां हितां मिलिया हूंदा, उन खां पोइ ही क्रॉस थियो आहे,
हाणे जेकॾहिं क्रॉस थियो आहे त हिन जी पोजीशन चेंज थी आहे मूविंग वारे जी विथ रेस्पेक्ट टू हिम, ठीकु आहे, विथ रेस्पेक्ट टू दिस फ्रेम ऑफ रेफरेंस, माना प्लेटफॉर्म ते जेको माण्हू बीठो आहे उनजे मुताबिक़ ही मूव करे रहियो आहे, हिन खां परे वञी रहियो आहे, क्लियर, हिन खे लॻंदो ही मूंखां परे वञी रहियो आहे, ठीकु आहे, अॻिते वञी रहियो आहे, माना फॉरवर्ड वञी रहियो आहे, ऐं ही हिन खे लॻंदो हेॾां वारो त ही मूंखे पोइते बैक में वञी रहियो आहे, ऑपोज़िट में वञी रहियो आहे, क्लियर। जेकॾहिं कंहिं प्लेटफॉर्म ते को दुकानु आहे, को शॉप आहे, जेकॾहिं ट्रेन में असां आहियूं त पोइते जेकॾहिं दुकान खे ॾिसंदासीं त असां ईअं फील कंदासीं त असांखां दुकानु परे वञी रहियो आहे, पोइते ऑपोज़िट में वञी रहियो आहे, क्लियर। इहा हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन हूंदी आहे। हाणे असां ॾिसूं था त जेॾी महिल ही मूव थो करे कंहिं टी टाइम में जॾहिं ही ॿई यानी कि को इनसाइड था थियनि त टाइम ॿिन्ही जो असां छा था काउंट कयूं, 0। हाणे टाइम 0 नथा काउंट कयूं, हाणे t is not equal to 0 where t is equal to t seconds any टाइम, ठीकु आहे। हाणे इहो जेॾी महिल ही कोइंसाइड खां क्रॉस कंदो त हाणे टाइम काउंटिंग करणु शुरू थींदो, कुझु न कुझु टाइम लॻंदो, क्लियर, टाइम पास थींदो, गुज़रंदो। उन टी टाइम ते इन टी टाइम में हिन फ्रेम ऑफ रेफरेंस में जेको रिलेटिव मोशन हूंदो उहो छा हूंदो, उन जो डिस्टेंस छा काउंट थींदो, असां चवंदासीं हिननि ॿिन्ही जे विच में जेको रिलेटिव मोशन हूंदो, माना हिन ओरिजिन खां वठी हिन ओरिजिन ताईं जेतिरो बि रिलेटिव मोशन हूंदो उन रिलेटिव मोशन खे उन जे रिलेटिव मोशन जे मुताबिक़ डिस्टेंस खे असां वी सां मेजर कंदासीं। हाउ, व्हाट इज टी, माना जॾहिं टाइम 0 न हुजे, को टाइम पर्टिकुलर असां काउंट कयूं ऐं उन पर्टिकुलर टाइम में हाणे छा थो थिए, रिलेटिव मोशन थो थिए ॿिन्ही फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़, त उहो जेको डिस्टेंस पोजीशन मेजर थींदी ॿिन्ही फ्रेम ऑफ रेफरेंस जे रिलेटिव मोशन जे मुताबिक़, उहो छा हूंदो, वी टी हूंदो। छा हूंदो, वी टी, क्लियर। हाणे असां मालूम करणु था चाहियूं त जेको असांजो ही ऑब्ज़र्वर आहे हिन जे मुताबिक़ इवेंट में जेॾी महिल असां इवेंट जी मेजरमेंट वठंदासीं त कहिड़े मुताबिक़ वठंदासीं। हाणे उन जे लाइ असां छा चवंदासीं, फ्रॉम बाय द एस फ्रेम जेको हूंदो उन जे मुताबिक़ असां जेका मेजरमेंट वठंदासीं एस फ्रेम जे मुताबिक़, ठीकु आहे, त उन वक़्तु असां जेकी लोकेशन कंदासीं एक्स वाई ज़ेड, छा में, टाइम टी में जॾहिं बि असां यानी रेस्ट फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़ हुन इवेंट खे मेजर कंदासीं त कीअं मेजर कंदासीं, ऐं इवेंट खे मेजर करण जे लाइ छा खपे, लोकेशन ऐं टाइम। त हाणे लोकेशन जेका थींदी उहा छा थींदी, एक्स वाई ज़ेड, माना इहो किथे आहे ऐं कॾहिं थियो, केतिरे टाइम में थियो, क्लियर। त इहो असां एस फ्रेम जे हिसाब सां वठंदा आहियूं रेस्ट वारे जे। ऐं जेकॾहिं असां हिन फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़ वठूं त पोइ माना हिन जे मुताबिक़ एस प्राइम जे मुताबिक़ त चवंदासीं एक्स प्राइम वाई प्राइम ऐं ज़ेड प्राइम इन टाइम टी प्राइम। अहिड़े तरीक़े सां असां मेजरमेंट वठंदासीं इन्हनि लोकेशन विथ रेस्पेक्ट टू टाइम, बिकॉज इवेंट खे ईअं ई मेजर कबो आहे, क्लियर। हाणे हिते असां कंपेयर था कयूं ॿिन्ही फ्रेम ऑफ रेफरेंस खे। हाणे असां हिन फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़ रिज़ल्ट हिन फ्रेम जी वठण था चाहियूं, माना हिन जेको रेस्ट वारो प्लेटफॉर्म सम्झो उतां असां ऑब्ज़र्वेशन मेजरमेंट था कयूं हिन इवेंट जी, ठीकु आहे। त उन जे मुताबिक़ असां उन जी पोजीशन एक्स एक्सिस में था मालूम करणु चाहियूं, एक्स एक्सिस में, छो जो असांजो जेको मोशन थियो आहे उहो असां छा में कंसीडर कयो आहे, एक्स एक्सिस में, ठीकु आहे। असांजी जेकी ट्रेन आहे जेकी बि आयो आहे हॉरिज़ॉन्टल प्लेन में वञे पई थी, मूव पई थी करे, त इन जे करे असां हिन फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़ एक्स जो वैल्यू वठूं त कीअं थींदो। हाणे एक्स जो वैल्यू वठण जे लाइ हितां खां वठी ॾिसो, हाणे ही टोटल डिस्टेंस आहे एक्स, इन में छा थो अचे, वी टी बचे थो, ॾिसो हितां खां वठी हेसि ताईं वी टी आहे, ठीकु आहे। ऐं उन खां अलावा हितां खां वठी हेसि ताईं असांजो एक्स प्राइम आहे, एक्स प्राइम ॾिसो हितां खां वठी हेसि ताईं एक्स प्राइम। हाणे वी टी प्लस एक्स प्राइम छाजे बराबरि आहे, एक्स जे, माना हितां खां वठी हेसि ताईं पहुचण जे लाइ वी टी ऐं एक्स प्राइम खे जोड़ करणो पवंदो, तॾहिं असांखे एक्स मिलंदो, माना पूरो डिस्टेंस मिलंदो विथ रेस्पेक्ट टू रेस्ट वारे फ्रेम ऑफ रेफरेंस जे। त असां चवंदासीं वी टी प्लस एक्स प्राइम,
ही असांजो छा आहे हिन रेस्ट वारे फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़ लोकेशन मैयर करण जो यानी कि इक्वेशन आहे। ठीकु आहे, हाणे अॻियां ॾिसो वरी हिनखे रीअरेंज कयूं। जेकॾहिं असां हिन फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़ वठूं, मूविंग फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़ हुन इवेंट जी मेजरमेंट वठूं त कीअं वठंदासीं? एक्स प्राइम इज इक्वल टू व्हाट? x minus vt. this is what actually असां चवंदासीं this is यानी के गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन इक्वेशन विथ रेस्पेक्ट टू मूविंग फ्रेम ऑफ रेफरेंस। ठीकु आहे, हाणे असां हिते ॿियो कॉन्सेप्ट वठंदा आहियूं त y प्राइम इज इक्वल टू y। मतलब हाणे ॾिसो असां सिर्फ़ जेको मोशन कंसीडर कयो आहे एक्स एक्सिस में कयो आहे। हाणे ॾिसो हिन जो y ऐं हिन जो y, चाहे ही मूव कनि, ही हिते रेस्ट में आहे, ही चाहे भली हितां खां हेॾे मूव करे छॾियो, ही आयो हूंदो, ही जेको मूविंग आहे हितां आयो हूंदो, हिते चाहे हिते चाहे हिते चाहे हिते अचे हिते अचे, किथे बि अचे हिन जे y सां साॻी पोज़ीशन में साॻी लोकेशन में हूंदो। इन जे करे y जेको रेस्ट फ्रेम जे हिसाब सां हुजे चाहे मूविंग जे हिसाब सां हुजे तब्दील न थींदो, छो जो ॿई पाण में पैरेलल आहिनि। ठीकु आहे, त इन जे करे y बराबर y प्राइम बराबर y जे आहे। जीअं ई z प्राइम इज इक्वल टू z हूंदो तीअं ई t प्राइम इज इक्वल टू t हूंदो। हाणे इन जो मतिलबु छा थींदो? t प्राइम इज इक्वल टू t, हाणे इन जो मतिलबु छा थींदो? हाणे हिते असां हिकिड़ी मयरिंग वॉच रखे छॾी आहे, कलाक रखे छॾियो आहे, हिते बि असां साॻियो ई टाइम मयरिंग वॉच रखे छॾी आहे, कलाक रखे छॾियो आहे, माना घड़ियूं रखी छॾियूं आहिनि, सुठियूं घड़ियूं, कलाक, ठीकु आहे, घड़ियाल रखिया आहिनि। हाणे हिते बि असां मयर था कयूं उन टाइम जे मुताबिक़ उन इवेंट खे त कॾहिं थियो, केतिरे टाइम में थियो, केतिरो टाइम गुज़रियो। ऐं हिन फ्रेम ऑफ रेफरेंस में माना हिकिड़ो प्लेटफॉर्म ते बीठल माण्हू आहे ऐं मूविंग ट्रेन वारो, ॿिन्ही वटि साॻियूं घड़ियूं आहिनि, भली साॻियूं न हुजनि, को मसइलो आहे छा, कहिड़ियूं बि हुजनि, लेकिन असांजा कलाक्स आहिनि जेको टाइम उहो इवेंट काउंट थियूं कनि। जेकॾहिं हिते भली चाहे 5 शाम जा 5 कलाक छो न थिया हुजनि, ठीकु आहे, ऐं हेॾे ई खणी केॾा यानी के भली 7 कलाक थियो हुजे, ठीकु आहे, को मसइलो न आहे। लेकिन जेकॾहिं हिते 5 लॻी 2 मिंटनि ते जेकॾहिं हिते थियो आहे त हिते बि 7 लॻी 2 मिंटनि ते थियो हूंदो, माना हिते जेको इवेंट गुज़रियो आहे उहो साॻे टाइम ते आहे। अकॉर्डिंग टू गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन, चाहे असांजो जेको फ्रेम ऑफ रेफरेंस रेस्ट वारो हुजे चाहे मूविंग हुजे, यूनिफॉर्म मोशन जे मुताबिक़ उन जो जेको टाइम हूंदो उहो टाइम एब्सोल्यूट हूंदो। ज़हन में रखो, हिन जो मतिलबु आहे छा? टाइम इज एब्सोल्यूट, माना टाइम चेंज न थींदो। लेकिन इहो छाजे लाइ आहे? इहो स्लो वेलासिटी जा जेके ऑब्जेक्ट हूंदा आहिनि, स्लो वेलासिटी वारा ऑब्जेक्ट, उन्हनि जे लाइ अथव। ज़हन में रखिजो, स्लो वेलासिटी वारा जेके ऑब्जेक्ट हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ ही असांजो टाइम छा हूंदो आहे? टाइम इज एब्सोल्यूट। छो असांखे ख़बर आहे त गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन बि छाजे लाइ हूंदो आहे? स्लो वेलासिटीज़ वारे ऑब्जेक्ट्स जे लाइ। क्लियर बाबा? त माना इहो टाइम जेको आहे उहो टाइम एब्सोल्यूट हूंदो आहे। गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन जे मुताबिक़ टाइम इज एब्सोल्यूट। हाउ टाइम इज एब्सोल्यूट? माना जेकॾहिं हिते इवेंट थियो आहे, चाहे मूविंग चाहे रेस्ट वारो फ्रेम ऑब्जर्व करे उन इवेंट खे त केतिरे टाइम में थियो आहे, ठीकु आहे, यानी कॾहिं थियो आहे, ऐं चाहे वरी मूविंग वारो फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़ ऑब्जर्व करे मयर करे, ताकि उन्हनि ॿिन्ही जे टाइम में को फ़र्क़ु न हूंदो। टाइम जेकॾहिं हेॾे भली 5 थिया हुजनि, शाम थी हुजे या राति थी हुजे, हेॾे शाम थी हुजे, राति थी हुजे या सुबुह थियो हुजे, जेको इवेंट थियो हूंदो उहो साॻे टाइम ते थियो हूंदो। चाहे उहा लोकेशन चेंज थी हुजे, चाहे छा बि कयो हुजे, धमाको थियो हुजे, यानी धमाके सां पोज़ीशन ई लोकेशन ई चेंज थींदी आहे। त इहो जेके इवेंट थियो आहे इन में जेको टाइम स्पेंड थियो हूंदो उहो साॻियो ई थियो हूंदो। हाणे हिननि इक्वेशन्स खे छा चइबो आहे? हिननि इक्वेशन्स खे चइबो आहे गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन इक्वेशन। गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन इक्वेशन। ठीकु आहे, जेकॾहिं असां हिनखे इनवर्स कयूं, जेकॾहिं असां हिनखे इनवर्स कयूं त कीअं कंदासीं? हाणे इनवर्स जे लाइ तव्हांखे ख़बर आहे त इन्हनि खे इनवर्स करण जे लाइ तव्हां छा कंदो? इनवर्स करण जे लाइ हाणे हिनखे इनवर्स कयो, ॾिसो छा थी वेंदो? एक्स इज इक्वल टू वी टी यानी कि प्लस एक्स प्राइम।
इहो असांजो इनवर्स आहे। वरी ॾिसो y इज़ इक्वल टू y प्राइम ऐं z इज़ इक्वल टू z प्राइम, आल्सो t इज़ इक्वल टू t प्राइम। दिस इज कॉल्ड इनवर्स ट्रांसफॉर्मेशन इक्वेशन। कहिड़े हवाले सां? गैलीलियन जे मुताबिक़, गैलीलियन जे इनवर्स जे मुताबिक़ थींदव। ठीकु आहे, इहे कॉन्सेप्ट हूंदो आहे असांजे इक्वेशन जो। जस्ट मेजरमेंट जे हवाले सां ऑब्जर्वेशन जे मुताबिक़ जस्ट असां इहो वठंदा आहियूं। क्लियर? इहो कॉन्सेप्ट हूंदो आहे असांजो, यानी कि छाजे मुताबिक़? पोजीशन यानी लोकेशन मालूम करण जे मुताबिक़। सो नोट कयो ऐं स्क्रीनशॉट कढी वठो। शाबाश।